बांसदाबाद मुराद बेकरी में त हिते कहिड़ो मैदो इस्तेमालु थिए थो? ये असांजे मुराद अली बेकरी मैदो इस्तेमालु थिए थो, गिहु इस्तेमालु थिए थो, ग्लूकोस इस्तेमालु थिए थो, बेकिंग पाउडर मसालो आहे उहो इस्तेमालु थिए थो, तेल इस्तेमालु थिए थो। ॿियो हिते घणी शइ हींअर सियारे जे लिहाज़ सां रोटी हले थी, पापो हले थो, संबोसो हले थो। ख़र्चो हिन में जाम आहे, मज़दूर छह कनि था, ॾियारी कंहिंजी 1000 आहे, कंहिंजी 800 आहे, कंहिंजी 600 आहे। शुक्र अलहमदिल्ला अलाए लखे सां। माल असांजे ॿाराड़ी में जेके ॻोठ आहिनि उते सप्लाई बि कयूं था, पाण बचनि था।